अगर सब कुछ वलियां जे दर तां मिले तबे दर ते वञण जो छा मतलब है। दर जो गदागर बणिजी वञो गैरन खां पिनण जो छा मतलब। अगर सब कुछ वलियां जे दर तां मिले तबे दर ते वञण जो छा मतलब। ये राजा निमाज़ू ऐं मुसला बिना हुबालीअ जे बातुल थई। ये राजा निमाज़ू ऐं मुसला बिना हुबालीअ जे बातुल थई। जे औलाद अलीअ सां अथई दुश्मनी जे औलाद अलीअ सां अथई दुश्मनी तन माज़ुन पढ़ण जो छा मतलब। तन माज़ुन पढ़ण जो छा मतलब। अगर सब कुछ वलियां जे दर तां मिले तबे दर ते वञण जो छा मतलब।